सकरन जमीयत उलमा इस्लाम जी ज़िले नवाबशाह जो अमीर कारी अब्दुल करीम चन्ना, जनरल सेक्रेटरी शफ़ीक अहमद जमाली, तालका सकरन जो अमीर मौलाना एहसानुल्लाह मोरोजो ऐं ॿियनि सां सकरन में थींदड़ चोरियूं, फोरूं ऐं नशे वारी शयुनि जो इशूज़ ते मुलाक़ात कई ऐं ॿियनि अहम मसइलनि ते मुलाक़ात कई वई। DSP सकरन SHO सकरन यकीन ॾियारियो त पहिरियां खां ॾोह तमामु घटिजी विया आहिनि। असांजी जांच हले पई। इंशाअल्लाह सकरन खे ॾोहनि खां पाक कंदासीं। अवाम खे बि गुज़ारिश था कयूं त कुझु पुलिस जे सबूत करीन त जीअं ॾोहारनि खे असां पकड़े सघूं। कंडियारे में सेप्को पारां टाउन कमेटी में खुलियल कचहरी मुनक़द कई वई, जंहिंमें सेप्को AC दादो इरशाद अहमद सियाल, सेप्को XC नौशर फ़िरोज़ शाह, शाहिद शाह, RO नौशर फ़िरोज़, नबील अहमद, SDO कंडियार मोहम्मद हाशिम समूह कचहरी में आयल सार्फ़िन जा मसला ॿुधा ऐं जॾहिं त सार्फ़िन जा ग़लति डिडक्शन बिल दुरुस्त कया विया। इन सिलसिले में सेप्को AC दादो अरशद अहमद सियाल, XCN नौशर फ़िरोज़, शाहिद शाह साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त सेप्को चीफ सकर एजाज़ मचरना जी ख़ासि हिदायतुनि ते खुलियल कचहरी मुनक़द कई पई वञनि। खुलियल कचहरी जो मक़सदु इहो आहे त जिन सार्फ़िन ॾांहुं ग़लति बिल अचनि था उहे दुरुस्त थी सघनि। अॼोकी खुलियल कचहरी में केतिरियूं ई सार्फ़िन सां डिडक्शन बिल दुरुस्त कया विया आहिनि। संदनि दाह जो अज़ालो कयो वियो आहे। कंहिं बि सार्फ़िन सां नाइंसाफ़ी न कई वेंदी। हुननि जो चवणु हुयो सेप्को जे स्पेशल टीमूं जोड़ियल आहिनि जेके बिजली चोरनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं कंदियूं रहंदियूं आहिनि। कंहिंखे बि बिजली चोर खे बख़्श न कयो वेंदो। मथनि केस दाख़िल कराए वेंदा। बिजली चोरनि खे घुर्जे त हू बिजली चोरी खां पासो करे मीटर ज़रिए बिजली ॿारनि ऐं बाक़ीदारनि खे घुर्जे त हू बिलनि जी अदायगी खे यकीनी बनाइनि। खुलियल कचहरी में सेप्को जो वली मोहम्मद भागत, मोहम्मद इसाक मगरियो ऐं LS जावेद ॾहराज ऐं ॿियनि शिरकत कई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।